Assalamu alaikum. This is Altaf Ahmed Kolachi and I welcome to all of you in Names Virtual Academy. Today we are going to start tenses, and to introduce this topic I would like to take you from the origin of the word tense. The word tense has been taken or derived from Latin tempus, which is used for verb, and verb is used or verb expresses time. हाणे जेको वर्ड टेंस आहे, टेंस लातीनी ज़ुबान जे लफ़्ज़ टेम्पस में वरितल आहे, ऐं टेम्पस जेको वर्ड आहे लातीनी ज़ुबान में उहो वर्ब यानी कि फ़ैल कम जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। ठीकु आहे, सिर्फ़ु कमु न बल्कि कंहिंजो स्टेटस, पोज़ीशन, लोकेशन ऐं जेको आहे एक्शन, इन्हनि सभिनी शयुनि जे लाइ वर्ब इस्तेमालु थींदो आहे। हाणे वर्ब छा लाइ असां इस्तेमालु कंदा आहियूं? टाइम जे लाइ। वर्ब कनेक्टेड आहे, डायरेक्टली कनेक्टेड आहे छा सां? टाइम सां। ठीकु आहे, हाणे टाइम तव्हां असां सभिनी खे ख़बर आहे, टाइम टिनि क़िस्मनि जो हूंदो आहे, वक़्तु टिनि क़िस्मनि जो हूंदो आहे। हाणे जीअं सभ खां पहिरियों असां वटि आहे पास्ट। हाणे पास्ट वक़्त जे उन कैटेगरी खे चइबो आहे, उन हिसे खे चइबो आहे जेको असां गुज़ारे चुका आहियूं, जेको असांजो कल्ह आहे, गुज़िरियल वक़्तु आहे, उनखे पास्ट चइबो आहे। ऐं ॿियो टाइम जो जेको क़िस्म आहे उहो आहे प्रेज़ेंट। प्रेज़ेंट जी माना आहे जेको मौजूदा वक़्तु आहे। प्रेज़ेंट इज़ अ रियली प्रेज़ेंट इंग्लिश में चवंदा आहिनि। त जेको मौजूदा वक़्तु आहे दरअसल हक़ीक़ी तोहफ़ो अल्लाह पाक जी तरफ़ां इंसान जे लाइ उहो ई आहे। छो त सॼो कुझु अॼु ई आहे। जेको सुबुह ईंदो आहे उहो बि अॼु थी वेंदो आहे, यानी जेको फ्यूचर आहे उहो बि अॼु थी वेंदो आहे, जेको कल्ह गुज़री वियो उहो बि उन टाइम असांजो अॼु ई हुयो। अच्छा, ॿियो हूंदो आहे प्रेज़ेंट। प्रेज़ेंट जी माना आहे अॼु मौजूदा वक़्तु जेको जंहिंमें असां हाणे हली रहिया आहियूं। उन खां पोइ ॿियो वक़्तु जो हिकिड़ो क़िस्म आहे फ्यूचर, जेको कंहिं ॾिठो न आहे, उहो असांखे सुबुह पेश ईंदो आहे, अॻे ॾींहं ते पेश ईंदो आहे। हाणे वक़्त जा इहे टे क़िस्म आहिनि। ठीकु आहे, हाणे इंग्लिश ॿोली में, इंग्लिश ग्रामर में जेको आहे टेंसिस जो स्ट्रक्चर ठाहियो वियो आहे, जीअं असां कंहिं जुमिले खे जेको आहे इंग्लिश में कन्वर्ट ईज़ीली जेको आहे करे सघूं। अच्छा, हाणे यादि रखे छॾो, जुमिला ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि। ॿिनि क़िस्मनि जा हिकिड़ा जुमिला हूंदा आहिनि जेके टेंस सां वास्तो रखंदा आहिनि। ठीकु आहे, ऐं यानी वक़्त सां, इन अदर वर्ड्स चई सघोसि था वक़्त सां। अच्छा, ॿिया जेके जुमिला हूंदा आहिनि उहे कंडीशन्स सां वास्तो रखंदा आहिनि, शर्त हूंदी आहे उन्हनि में, या कंडीशन हिकु हूंदा कंडीशनल, ॿिया हूंदा आहिनि कंडीशन्स। हाणे कंडीशनल शर्तिया जुमिला हूंदा आहिनि, उहे जेके हिते बि आहिनि, मां तव्हांखे अॻिते डिफाइन कयां थो पियो। ॿिया हूंदा आहिनि कंडीशन्स ऑफ सेंटेंसिस, जुमिले जूं जेके आहिनि मुख़्तलिफ़ हालतूं हूंदियूं आहिनि। हिकिड़ो जुमिलो मुख़्तलिफ़ हालतुनि में बि पेश थींदो आहे असांखे, उहे कंडीशन्स हूंदियूं आहिनि। हाणे बेसिकली तौर ते असां टेंस शुरू करूं था, कंडीशन्स बाद में पढ़ंदासीं, जेके हाणे तव्हां ॾे फ़िलहालु इन में ईंदियूं बि कोन। हाणे सिर्फ़ु इन टॉपिक ते न आहे हलणो, त इन जे करे टेंसिस जेके आहिनि बेसिक टेंसिस उहे मां तव्हांखे ॿुधायां थो, ऐं उतां असां स्टार्ट वठंदासीं। हाणे सभ खां पहिरियों इंग्लिश लैंग्वेज में, इंग्लिश ग्रामर में जेके टेंसिस स्टार्ट थींदा आहिनि उन्हनि खे चइबो आहे सिंपल टेंसिस, या सिंपल बि चइबो आहे, इन्हनि खे इंडेफिनेट बि चइबो आहे। हाणे सिंपल या इंडेफिनेट टेंसिस पास्ट में बि हूंदो आहे, प्रेज़ेंट में बि हूंदो आहे, फ्यूचर में बि हूंदो आहे। ठीकु, उन खां पोइ ॿियो हूंदो आहे कंटिन्यूअस टेंस। कंटिन्यूअस टेंसिस पास्ट में बि हूंदो आहे, प्रेज़ेंट में बि हूंदो आहे, फ्यूचर में बि हूंदो आहे। उन खां पोइ हूंदा आहिनि परफेक्ट टेंसिस। हाणे परफेक्ट टेंस पास्ट में बि हूंदो आहे, प्रेज़ेंट में बि हूंदो आहे, फ्यूचर में बि हूंदो आहे। उन खां पोइ आहे परफेक्ट कंटिन्यूअस टेंसिस, पास्ट में बि हूंदो, प्रेज़ेंट में बि हूंदो, फ्यूचर में बि हूंदो। हाणे बुनियादी तौर ते यादि रखे छॾियो, तव्हांजे ज़हन में इहा शइ हुजणु घुरिजे त मेजर टेंसिस जंहिंखे चऊं, बुनियादी टेंसिस जेके चऊं, उहे हे आहिनि सिंपल टेंसिस आहिनि, या इंडेफिनेट टेंसिस, ये बुनियादी टेंसिस ये अथव। ठीकु आहे, बाक़ी ईअं सम्झो दीज आर द रूट टेंसिस एंड ऑल अदर टेंसिस आर इट्स ब्रांचिस। हाणे हे जेके बुनियादी टेंस इहे आहिनि, बाक़ी जेके बि टेंस आहिनि उहे इन्हनि टेंसनि जूं जेके ब्रांचिस आहिनि, इन्हनि जूं शाखूं आहिनि, इन्हनि मंझां ई निकितल आहिनि। ठीकु आहे, हाणे अच्छा पहिरियों मेजर टेंसिस आहिनि। अच्छा, मेजर टेंसिस खां पोइ जेकॾहिं असां चऊं त लिमिट टेंसिस हिते पूरी थी वेंदी आहे, परफेक्ट कंटिन्यूअस टाइम। हाणे हिते घणा टेंस थियनि था? हे 3, 6, 9 ऐं 12। 1 मिनट, 3 6 9। अच्छा, हे मां जेको आहे इन में उहो ग़लती करे आहियां, उहो हिते परफेक्ट वारी लाइन मां न विधी आहे, ओहे। ठीकु आहे, हाणे इहे थी विया 12 टेंसिस। हाणे परफेक्ट कंटिन्यूअस ताईं बेसिक टेंसिस आहिनि। ठीकु आहे, बाक़ी जेके असां पढ़ंदा आहियूं उहे टेंसिस जूं कंडीशन, सेंटेंसिस जूं उहे कंडीशन्स हूंदियूं आहिनि, जुमिले जूं उहे हालतूं हूंदियूं आहिनि। ठीकु आहे, हाणे जुमिले जे हालतुनि में जेको असां पढ़ंदा आहियूं उहो छा आहिनि? उहे टू बी आहिनि,
जेके सिर्फ़ु जुमिले जी जेका आहे स्टेटस या लोकेशन ॾेखारींदा आहिनि। टू हैव इन जेके सिर्फ़ु जुमिले में सब्जेक्ट जो जेको आहे उहे छा ॾेखारींदा आहिनि, सिर्फ़ु पोज़ेशन ॾेखारींदा आहिनि। उन खां पोइ पोटेंशियल, इहे पोटेंशियलिटी ॾेखारींदा आहिनि, ठीकु आहे न, पॉसिबिलिटी ॾेखारींदा आहिनि, इहे ॾेखारींदा आहिनि त केतिरी सघ केतिरी ताक़त आहे उन में कंहिं शइ में कुझु करण जी। उन खां पोइ ड्यूबस सेंटेंसिस हूंदा आहिनि असां वटि, ठीकु आहे। हिननि खे ड्यूबस टेंसिस में बि चयो वेंदो आहे, अदरवाइज़ टेंसिस एतिरे ते ख़तमु आहिनि, हे कंडीशन्स आहिनि, ठीकु आहे। उन खां पोइ ड्यूबस माना अहिड़ा सेंटेंसिस जिन में शक ॾेखारियो वञे, ठीकु आहे। उन खां पोइ आहिनि कंडीशनल सेंटेंसिस। हाणे 3 कंडीशनल सेंटेंसिस हूंदा आहिनि, उहे बि पाण हिते पढ़ंदासीं। हाणे हिकिड़ी ॻाल्हि बुनियादी आहे, उहा तव्हांजे ज़हन में लाज़मी हुजणु घुरिजे। हाणे हे जेके असां टेंस सिखंदासीं न, इहा जेका IB जी ग्रेड 5 खां 15 ताईं जी जेका टेस्ट आहे, उहा इन्हनि टेंसिस खां ॿाहिरि बिल्कुलु बि न ईंदी, ठीकु आहे। उहे एरिस्ट टेंस बि पढ़िया वेंदा आहिनि, हैबिचुअल टेंस बि पढ़िया वेंदा आहिनि, ठीकु आहे। मां उहे इन में ऐड न कया आहिनि, छो त असांजो मेन जेको टारगेट आहे इहो आहे। ऐं उन खां अलावा बुनियादी टेंसिस मां तव्हांखे ॿुधाए छॾियो त बुनियादी 12 ई आहिनि, हे बाक़ी कंडीशन्स आहिनि, ठीकु आहे न। हाणे जेकॾहिं टोटल कंडीशन्स में जेकॾहिं तव्हां अचो त मां अप्रोक्सीमेटली 132 कंडीशन्स पढ़ियूं आहिनि, 132 कंडीशन्स। अच्छा, हिते हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइणु तव्हांखे मुनासिबु थो सम्झाइणु, ज़रूरी थो सम्झां। अॻे भेरे मूंखे कंहिं स्टूडेंट हिकु तस्वीर मोकिली, उन में हुयो त जेको सब्जेक्ट मां तव्हांखे उन ॾींहुं बि सम्झायो, जॾहिं प्रोनाउन में 3 सब्जेक्ट हुजनि, माना फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन ऐं थर्ड पर्सन हुजनि, त सभ खां पहिरियों तव्हांखे तरतीब जेका रखणी आहे, कीअं रखणी आहे, पहिरियों सेकंड पर्सन प्रोनाउन रखंदो, यानी यू। उन खां पोइ जेको आहे थर्ड रखंदो, ही, शी, इट, दे, ऐं उन खां पोइ फर्स्ट रखंदो, आई ऐं वी। हाणे उन छोकिरे मूंखे सिंधी किताब में तस्वीर बि कढी जेका मोकिली, उन किताब में लिखियलु हुयो त न पहिरियों आई लिखियलु आहे, पोइ वी लिखियलु आहे, पोइ यू लिखियलु आहे, या पहिरियों आई आहे, पोइ यू आहे, या पोइ वी आहे। इन तरीक़े सां उहा तरतीब हुई। उन शागिर्द मूंखे चयो, सर हे किताब में ॾिसो ऐं तव्हां असांखे हीअं पढ़ायो आहे, इहो थोरो मूंखे इलाबोरेट कयो। त इंतिहाई माज़रत सां मां उन शागिर्द खे बि इहे लफ़्ज़ चया, मजबूरन चवणा पिया दरअसल मूंखे। मां उनखे चयो, मां चयो बाबा ॻाल्हि ॿुधो, किताब सिंधी में हुई आहे, सिंधी में इलाबोरेट थियल हुई। मां चयो बाबा सिंधी किताबनि खे फॉलो न कंदा कयो इंग्लिश ग्रामर जे लाइ, ठीकु आहे न। हाणे सिंधी किताबनि खे इंग्लिश ग्रामर जे लाइ इन सेंस में फॉलो न कंदा कयो। हाणे उन जो मिसाल ईअं आहे, फॉर एग्ज़ाम्पल तव्हांखे जेकॾहिं ठहाइणो घर जो दरवाज़ो आहे, ठीकु आहे, ऐं तव्हां वञो धोबी ॾे, धोबी खे चओ त मूंखे घर जो दरवाज़ो ठहाइणो आहे, छा छा कमु ईंदो। हाणे धोबी जो कमु ई ॿियो ऐं तव्हांजे दरवाज़े जो कमु ई ॿियो। हाणे हिकु माण्हू खां तव्हां 3 शइ पुछंदो त उहो ग़लती ॿुधाईंदो न तव्हांखे। सिंधी किताब इंग्लिश ग्रामर जे लाइ मुंहिंजी सजेशन इहा अथव, फॉलो न कंदा कयो। छो, बज़ाते ख़ुदि मां पाण पढ़ी चुको आहियां। हिकिड़ी मां सिंधी किताब पढ़ी, जंहिंमें मां ॾिठो, उन किताब में लिखियलु हुया त 72 टेंसिस, 72 टेंसिस उन में लिखियलु हुया, सिंधी किताब हुई। हाणे 72 टेंसिस थींदा ई कोन्हनि, पर माशाल्लाह असां सिंधी जुगाड़ में असां माशाल्लाह पोइ असां कुझु बि जेको आहे एडजस्ट करे सघूं था। बहरहाल चवण जो अर्ज़ु करण जो मक़सदु इहो आहे त सिंधी किताबनि ते न वेंदा, कोशिशि करे इंग्लिश ॿोली आहे त इंग्लिश जा किताब तव्हां जेको आहे न फॉलो कंदा कयो, इंग्लिश खे ॾिसंदा करो, तव्हांखे असुलु एक्यूरेट ग्रामर जेका चऊं उतो ई मिलंदी। अच्छा, हाणे जेका मां जेको तव्हांखे बयानु करां थो, हे इंग्लिश किताबनि में निकितल जेको आहे न नेक्टर आहे, उहो तव्हांजे साम्हूं पेश कयां थो पियो। अच्छा, हाणे हे जेके तव्हांजे कम जी जेका शइ आहे, इवन एरर डिटेक्शन में बि तव्हांखे इन्हनि मञो ई सेंटेंस ईंदा, इन्हनि खां ॿाहिरि बिल्कुलु न ईंदा, ठीकु आहे। हाणे टोटल मिलाए करे जेकॾहिं हे शयूं असां पढ़ूं, हे टेंसिस ऐं कंडीशन्स ऑफ सेंटेंसिस जेकॾहिं पढ़ूं, त इहो टोटल घणियूं थींदियूं, इहो थींदियूं 24। असां जेको आहे हिते इन अकेडमी में इन 4 महीना जेको आहे सिलेबस में इहे ई पढ़ंदासीं। असां टेंसिस में सिर्फ़ु इहो पढ़ंदासीं, इन खां पोइ एक्टिव वाइस पैसिव वाइस ते असां ईंदासीं, 24 इन टोटल। हाणे यादि रखे छॾो, हाणे हिते हे थी आहे, हे जेका शइ पाण पढ़ंदासीं, मां तव्हांखे जस्ट इंट्रो ॾिनो त पाण इहो पढ़ंदासीं। हाणे अचो, जॾहिं बि तव्हांखे कोई बि जुमिलो कंहिं बि ॿोली जो ॾिनो वञे, फॉर एग्ज़ाम्पल इंग्लिश लैंग्वेज, पाण इंग्लिश पढ़ूं था, इंग्लिश लैंग्वेज सिखूं था। हाणे इंग्लिश में जॾहिं बि तव्हांखे जुमिलो को कन्वर्ट करणो हुजे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जॾहिं तव्हां ॻाल्हाइणु चाहींदो या तव्हांखे जुमिलो ॾिनो वेंदो, करिणो तव्हांखे इंग्लिश में कन्वर्ट आहे न, तव्हांखे सिंधी में जुमिलो ॾिनो चयो वेंदो इंग्लिश में कन्वर्ट कयोसि, या तव्हांखे इंग्लिश में ॾिनो वेंदो तव्हांखे चयो वेंदो सिंधी में कन्वर्ट कयोसि। ॿिन्ही सेंस में तव्हांखे जेका शइ कमु ईंदी। हाणे यादि रखे छॾो, इहे स्टेप्स अथव। देयर आर 3 बेसिक स्टेप्स टू कन्वर्ट अ सेंटेंस फ्रॉम इंग्लिश टू सिंधी एंड सिंधी टू इंग्लिश, ठीकु आहे। कहिड़ा? नंबर 1, हाणे तव्हांखे फॉर एग्ज़ाम्पल सिंधी में सेंटेंस ॾिनो हुयो ऐं तव्हांखे चयो वियो उनखे इंग्लिश में कन्वर्ट कयो। हाणे सिंधी में सेंटेंस आहे, शाज़िया सखर वञे थी। हाणे यादि रखे छॾो, फर्स्ट एंड फॉरमोस्ट स्टेप टू कन्वर्ट अ सेंटेंस इन टू इंग्लिश इज़ टू आइडेंटिफाई द टेंस फर्स्ट ऑफ ऑल। सभ खां पहिरियों तव्हां छा कंदो, उन सेंटेंस में तव्हां टेंस खे सुञाणींदो, इहो जुमिलो कहिड़े ज़मान सां जेको आहे वास्तो रखे थो, ठीकु आहे। हाणे ज़मान सुञाणणु छो ज़रूरी आहे? मिसाल तौरु, हाणे जीअं तव्हां जहिड़े इलाइक़नि में रहो था पिया, मां जीअं मीरपुर माथेलो में रहां थो। हाणे मीरपुर माथेलो में प्राइवेट स्कूल लॻभॻि मुंहिंजे ख़्याल में मां सम्झां थो 60-70 जे क़रीब स्कूल हूंदा, मता इन खां मथे न हुजनि।
हाणे 60-70 प्राइवेट स्कूल आहिनि, उन्हनि सभिनी स्कूल जे ॿारनि जी यूनिफॉर्म अलॻि आहे। हाणे जेकर उन्हनि सभिनी स्कूल जे ॿारनि खे बिहायो वञे कतार में, त मां यूनिफॉर्म खे ॾिसी सम्झी सघंदुमि त हे स्टूडेंट फलां स्कूल सां वास्तो रखे थो, हे स्टूडेंट फलां स्कूल सां वास्तो रखे थो। न पोइ शागिर्द जी शक्ल मञा ज़ाहिर थींदो, न शागिर्द जे तालीम मञा ज़ाहिर थींदो, कंहिं मञा ज़ाहिर न थींदो। उन जी यूनिफॉर्म मूंखे ॿुधाए रहंदी त हे जेको स्टूडेंट आहे फलां स्कूल सां ताल्लुक़ रखे थो। ईअं ई तव्हांखे हिकु जुमिले जी निशानी ॿुधाईंदी त उहो जुमिलो कहिड़े टेंस सां ताल्लुक़ रखे थो। हर टेंस जी पंहिंजी हिकिड़ी निशानी आहे, जीअं हर स्कूल जी पंहिंजी यूनिफॉर्म हूंदी आहे, ईअं हर टेंस जी पंहिंजी निशानी हूंदी आहे। हाणे हे तव्हांखे जुमिलो मिसाल तौरु ॾिनो वियो, शाज़िया सखर वञे थी, ऐं तव्हांखे चयो वियो उनखे कन्वर्ट कयो, त फर्स्ट स्टेप तव्हां कहिड़ो खणंदव, तव्हां टेंस खे सुञाणींदव त कहिड़े टेंस सां इहो जुमिलो वास्तो रखे थो। हाणे हे शाज़िया सखर वञे थी, इन में जेका टेंस जी जेका निशानी आहे उहा हे आहे, थी। हाणे जीअं अॼु तव्हांखे मां पढ़ाईंदुमि तव्हां ख़बर पवंदी, थी जेका आहे उहा प्रेज़ेंट इंडेफिनेट या प्रेज़ेंट सिंपल जी जेका आहे उहा निशानी आहे। ठीकु आहे। हाणे जॾहिं तव्हां टेंस खे सुञाणे वेंदव त सेकंड जेको स्टेप आहे उहो छा आहे, सेकंड स्टेप इहो आहे तव्हांखे वरी इंग्लिश में प्रेज़ेंट इंडेफिनेट या सिंपल टेंस जी जेका इंग्लिश में हेल्पिंग वर्ब तव्हांखे ख़बर हुजे, हेल्पिंग वर्ब। छो त हाणे सिंधी में असां टेंस खे सुञाणे वरितोसीं, हाणे जॾहिं असां उनखे कन्वर्ट कंदासीं त कन्वर्ट करण दौरान असांखे ख़बर हुजे त उन जी इंग्लिश में जेका हेल्पिंग वर्ब जेका आहे उहा छा आहे। हाणे सिंधी में सुञाणे वरितोसीं, इंग्लिश में हेल्पिंग वर्ब छा आहे। हाणे जॾहिं तव्हां प्रेज़ेंट सिंपल पढ़ंदव तव्हां ख़बर पवंदी त इंग्लिश में प्रेज़ेंट सिंपल जी डू ऐं डज़ हेल्पिंग वर्ब्स आहिनि। ऐं जेकॾहिं पॉज़िटिव जो सेंटेंस आहे, पॉज़िटिव फॉर्म ऑफ सेंटेंस असां पढ़ी चुका आहियूं, हाकारी क़िस्म जो जुमिलो आहे, हाकारी क़िस्म जो जेकॾहिं जुमिलो आहे त पोइ असां छा कंदासीं, उन में सब्जेक्ट खां पोइ हाणे इहो स्ट्रक्चर या फॉर्मेशन बि आहे, उहा तव्हांखे अॻिते पढ़ाईंदुमि। हिते जस्ट तव्हांखे ओवरव्यू ॾियां थो त जुमिले खे कन्वर्ट करण जे लाइ 3 बुनियादी स्टेप्स आहिनि। पहिरियों तव्हां टेंस सुञाणींदो, टेंस सुञाणे वरितो। हाणे इंग्लिश में तव्हांखे उन टेंस जी हेल्पिंग वर्ब ईंदी हुजे, उहा अची वई। उन खां पोइ तव्हां छा कंदो, हाणे सेंटेंस खे तव्हां ठाहे करे रखंदो। हाणे फॉर एग्ज़ाम्पल हिते तव्हां ख़बर पइजी वेंदी, थी जेका आहे थो, था, थी, थियूं, इहा प्रेज़ेंट सिंपल जी निशानी आहे। हाणे हिन सां तव्हां सुञाणे प्रेज़ेंट सिंपल जो सेंटेंस आहे। हाणे इनखे कन्वर्ट कंदव, सभ खां पहिरियों तव्हां ख़बर पवंदी फॉर्मेशन में त सभ खां पहिरियों असांखे सब्जेक्ट रखिणो आहे, सब्जेक्ट आहे शाज़िया। उन खां पोइ जॾहिं तव्हां इन जी फॉर्मेशन पढ़ंदव, स्ट्रक्चर पढ़ंदव प्रेज़ेंट सिंपल जो, त तव्हांखे उन में ख़बर पवंदी सब्जेक्ट खां पोइ जेको आहे असांखे उन जो पॉज़िटिव सेंटेंस में, हाकारी में हेल्पिंग वर्ब न रखणी हूंदी आहे, सिर्फ़ु एक्शन वर्ब रखिणो हूंदो आहे। जेकॾहिं हिते सब्जेक्ट में ही, शी, इट या सिंगुलर नाउन आहे त उन जे जेको आहे एक्शन वर्ब सां असां एस या ई एस जेको उन में सूट कंदो असां उहो उन जे आख़िर में एड करे छॾींदासीं, छा एज़ सफिक्स एड करे छॾींदासीं। उन खां पोइ असां ऑब्जेक्ट रखंदासीं। ठीकु आहे। हाणे टियों इहो जेको स्टेप आहे उहो स्ट्रक्चर हुयो उहो थी वियो। पहिरियों सिंधी सिंबल यानी जुमिले खे सुञाणो, वरी इंग्लिश हेल्पिंग वर्ब यानी जुमिले खे कन्वर्ट करण जे लाइक़ु थी वञो। टियों स्ट्रक्चर तव्हांखे ईंदी हुजे जीअं जुमिलो तरतीब सां तव्हां रखे वञो। ठीकु आहे। हाणे हिते जेकॾहिं असांखे सॼो कुझु ईंदो हूंदो त ख़बर हूंदी, पहिरियों सब्जेक्ट रखंदासीं, सब्जेक्ट शाज़ी आहे, पोइ जेको आहे असां एक्शन वर्ब रखंदासीं, वञे थी, गोज़, ऐं उन खां पोइ आख़िर में ऑब्जेक्ट रखंदासीं, टू सखर। हाणे ग्रामर जो दरअसल ताल्लुक़ आहे छा सां, ग्रामर छा आहे, इट इज़ एन आर्ट ऑफ पुटिंग राइट वर्ड्स एट देयर राइट प्लेसिस। हाणे हिते जीअं जुमिलो ॾिसो, शाज़िया सखर वञे थी। हाणे जेकॾहिं ग्रामर खे असां फॉलो न कंदासीं, टेंसिस जे रूल्स खे फॉलो न कंदासीं, सेंटेंस स्ट्रक्चर खे फॉलो न कंदासीं, हाणे जीअं हिते सिंधी में पहिरियों लिखियलु आहे शाज़िया, असां इंग्लिश में ईअं लिखी वञूं पहिरियों शाज़िया। अच्छा, हाणे सिंधी में पोइ लिखियलु आहे सखर, असां हिते लिखूं था सखर, शाज़िया सखर। पोइ लिखियलु आहे वञे थी, पोइ असां लिखूं था गोज़। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो छा आहे जुमिलो सही आहे। हाणे असां सिंधी वारी स्ट्रक्चर खे फॉलो कयो आहे इंग्लिश में, इहो ग़लति आहे। छो त इंग्लिश जी स्ट्रक्चर पंहिंजी आहे, सिंधी जी स्ट्रक्चर जेका आहे उहा पंहिंजी आहे। असांखे ख़बर हूंदी तॾहिं असां लाइक़ु थींदासीं त असां उनखे इंग्लिश में जेको आहे कन्वर्ट करे सघूं। ठीकु आहे। हाणे उन खां पोइ अचो, अॼु असां पहिरियों टेंस जेको आहे शुरू कयूं था पिया। पहिरियों जेको टेंस आहे उहो कहिड़ो आहे, उहो असांजो आहे प्रेज़ेंट इंडेफिनेट या सिंपल टेंस बि इनखे चइबो आहे। ठीकु आहे। इनखे सिंधी में चइबो आहे ज़मान, हाल, मुतलक या सिंपल माना सादो, इंडेफिनेट माना मुतलक। ठीकु आहे। हाणे मां तव्हांखे जीअं ॿुधायो सिर्फ़ु 3 शयूं इंपॉर्टेंट आहिनि कंहिं बि जुमिले खे इंग्लिश में कन्वर्ट करण लाइ। मां सिर्फ़ु उहे तव्हांखे 3 शयूं पढ़ाईंदुमि। डेफिनेशन पढ़ण जी या इहो यादि करण जी काई ज़रूरत न आहे। मां पंहिंजी लाइफ में जॾहिं मां ग्रामर पढ़ी या सिखी उस्ताद खां की स्कूल में, मां बि कॾहिं बि कंहिं बि टेंस जी मूंखे यादि न आहे, मां कॾहिं बि कंहिंजी डेफिनेशन यादि कई हुजे न। मां कोशिशि कंदो आहियां टू दी पॉइंट कमु करण जी, बचपन खां ई आदत आहे। हाणे तव्हांखे बि मां कोशिशि कराए उहो कमु बि फॉलो कंदुसि। डेफिनेशन तव्हांखां न कॾहिं पुछी वेंदी, न कॾहिं तव्हांखे चयो वेंदो त इन जी डेफिनेशन लिखी ॾेखारियो असांखे, तव्हांखे कॉन्सेप्ट क्लियर हुजे। हाणे ज़मान हाल में जी सभ खां पहिरियों असां पढ़ंदा सिंबल इन सिंधी, जीअं सुञाणे सघूं त कहिड़ो जुमिलो ज़मान हाल जो आहे, मुतलिक जो आहे। सिंबल सिंधी में इन जी निशानी छा आहे, इन जी सिंधी में निशानी थो, था, थी, थियूं। हाणे निशानी जो मतिलबु छा आहे,
दुनिया जो को भी जुमिलो सिंधी में जॾहिं तव्हांजे साम्हूं अचे ऐं उन जुमिले में इन्हनि मंझां कुझु बि हुजे, थो हुजे, था हुजे, थी हुजे, थियूं हुजे, तव्हां डायरेक्टली 100% श्योर थी वञो त उहो जुमिलो कहिड़े टेंस जो आहे, प्रेजेंट इंडेफिनिट या सिंपल टेंस जो आहे, हिन जो आहे, इन खां ॿाहिरि न आहे। अच्छा, हाणे जेकॾहिं हिन जो आहे त हाणे कन्वर्ट करण लाइ तव्हांखे हेल्पिंग वर्ब इंग्लिश में हिन जी ज़रूरत पवंदी। हिन प्रेजेंट सिंपल टेंस या इंडेफिनिट टेंस जो हेल्पिंग वर्ब इंग्लिश में छा आहे, उहा डू ऐं डज़। ठीकु आहे, डू ऐं डज़ आहे, डू बि आहे, डज़ बि आहे। डू कंहिं कंहिं सां लॻंदो जॾहिं सब्जेक्ट जी जॻह ते हुजे आई, वी, यू, दे या प्लूरल नाउन, तॾहिं उन जे सब्जेक्ट सां हेल्पिंग वर्ब जॾहिं लॻंदो त डू लॻंदो। जेकॾहिं सब्जेक्ट जी जॻह ते हुजे ही, शी, इट या सिंगुलर नाउन हुजे यानी हिकिड़ो नालो हुजे त उन जे हेल्पिंग वर्ब सां छा लॻंदो, डज़ लॻंदो। ठीकु आहे। अच्छा, हाणे अचो असां फॉर्मेशन। हाणे पहिरियों स्टेप, ॿियों स्टेप, टियों स्टेप, फॉर्मेशन। इनखे फॉर्मेशन या स्ट्रक्चर बि चइबो आहे, स्ट्रक्चर ऑफ सेंटेंस। इहो तव्हांजे सिलेबस में बि शामिल आहे। ठीकु आहे न। उहो जेको ग्रामर तव्हांजो पोर्शन आहे न IBA जी 5 to 15 स्केल में, उन में जेको लिखियल आहे न सेंटेंस स्ट्रक्चर, उहा हे हूंदी अथव। हाणे जेकॾहिं प्रेजेंट सिंपल टेंस जो जुमिलो हुजे ऐं पॉज़िटिव सेंटेंस हुजे, हाणे पॉज़िटिव नेगेटिव इहे तव्हांखे अॻु में मां पढ़ाया आहियां, उहे इन जे लाइ पढ़ाया हुया, तव्हांखे हाणे उहे कमु ॾींदा। हाणे पॉज़िटिव सेंटेंस हुजे प्रेजेंट इंडेफिनिट टेंस जो, त सभ खां पहिरियों इंग्लिश में, सिंधी में जीअं ई लिखियलु हुजे, इंग्लिश में सभ खां पहिरियों तव्हां छा रखंदव, सब्जेक्ट। सब्जेक्ट खां पोइ एक्शन वर्ब, एक्शन वर्ब खां पोइ ऑब्जेक्ट। यादि रखे छॾो, प्रेजेंट सिंपल टेंस जो जुमिलो हुजे, इंग्लिश में जॾहिं उनखे कन्वर्ट कंदो त पॉज़िटिव में हेल्पिंग वर्ब न पवंदी आहे, यानी डू ऐं डज़ कुझु बि न पवंदो पॉज़िटिव में। उन जी जॻह ते छा थींदो, जेकॾहिं इन सब्जेक्ट जी जॻह ते ही, शी, इट या सिंगुलर नाउन हुजे, उन जे एक्शन वर्ब सां तव्हां एस या ES ऐड कंदव। कीअं, उहो हेॾे जीअं लिखियलु हुयो, हेॾे ॾिसो हिकु मिनट। हाणे हिन में जीअं लिखियलु हुयो शाज़िया, हाणे सब्जेक्ट जी जॻह ते शाज़िया आहे, शाज़िया सां वर्ब छा लॻे, वञण जी इंग्लिश छा आहे, गो। हाणे हिते गोज़ ES जेको ओ हे जेको लॻोसि न, इहो इन जे करे लॻो जो शाज़िया जेको आहे उहो सिंगुलर नाउन आहे, हिकिड़ो नालो आहे, भले छोकिरे जो हुजे, छोकिरी जो हुजे, जानदार जो हुजे या बेजान जो हुजे। जॾहिं हिकिड़ो नालो आहे त उन जे वर्ब सां असां छा कंदासीं, या एस हणंदासीं या ES। गो सां एस डायरेक्ट न लॻंदो, जुमिलो ई सही, माना वर्ड ई सही न ठहंदो, न प्रोनाउंसिएशन उनजो सही ठहंदो। पोइ जॾहिं इनखे असां एस या ES शाज़िया वारो जॾहिं हणणो आहे, छो त हेल्पिंग वर्ब हिते आहे कोन, एक्शन वर्ब सां ई एस या पोयों ES हणंदासीं, गो सां ES लॻंदो आहे, असां हिते ES हणी छॾी। ठीकु आहे। हाणे पॉज़िटिव में इन सां जेको आहे इहो थींदो आहे। हाणे पॉज़िटिव सेंटेंस हुजे त पोइ स्ट्रक्चर हीअं रहंदी। जेकॾहिं नेगेटिव जो जुमिलो हुजे ऐं प्रेजेंट इंडेफिनिट टेंस जो जुमिलो हुजे, पहिरियों सब्जेक्ट ईंदो, पोइ हेल्पिंग वर्ब ईंदो, पोइ नॉट रखंदो, पोइ एक्शन वर्ब रखंदो, पोइ ऑब्जेक्ट रखंदो, आख़िर में फुल स्टॉप। इंटेरोगेटिव जो जुमिलो हूंदो, पहिरियों हेल्पिंग वर्ब रखंदो, पोइ सब्जेक्ट रखंदो, पोइ एक्शन वर्ब रखंदो, पोइ ऑब्जेक्ट रखंदो, पोइ आख़िर में क्वेश्चन मार्क। इंटेरोगेटिव एंड नेगेटिव जो जुमिलो हूंदो ऐं प्रेजेंट इंडेफिनिट टेंस। हाणे प्रेजेंट इंडेफिनिट टेंस बार बार रिपीट छो थो करां, छो त हर टेंस जी स्ट्रक्चर पंहिंजी आहे। समझ अचे थी ॻाल्हि, हर टेंस जी स्ट्रक्चर तक़रीबन साॻी हूंदी आहे, पर काफ़ियुनि जी डिफरेंट बि आहे, उहो तव्हां अॻिते पढ़ंदो तव्हांखे समझ अची वेंदी। ठीकु आहे। हाणे जीअं प्रेजेंट इंडेफिनिट टेंस में पॉज़िटिव में हिते ॾिसो हेल्पिंग वर्ब न आहे, पास्ट में बि न आहे, फ्यूचर में पॉज़िटिव में बि हेल्पिंग वर्ब आहे, उनजी स्ट्रक्चर डिफरेंट थी वई। इन जे करे प्रेजेंट इंडेफिनिट जो जुमिलो हुजे ऐं पॉज़िटिव नेगेटिव इंटेरोगेटिव या इंटेरोगेटिव नेगेटिव हुजे, तव्हां स्ट्रक्चर हे फॉलो कंदो। जेकॾहिं इंटेरोगेटिव ऐं नेगेटिव जो जुमिलो हुजे, पहिरियों तव्हां इंग्लिश में हेल्पिंग वर्ब रखंदो, पोइ सब्जेक्ट रखंदो, पोइ नॉट रखंदो, पोइ एक्शन वर्ब रखंदो, पोइ ऑब्जेक्ट रखंदो। ठीकु आहे। हाणे मां हिते 2 जुमिला लिखिया आहिनि। हाणे पहिरियों जुमिलो आहे असां वटि त मां सबक़ु पढ़ां थो। हाणे मां सबक़ु पढ़ां थो जंहिंमें लिखियलु आहे, त हाणे हिते तव्हां छा कंदो, पहिरियों स्टेप फॉलो कंदो जेको मां तव्हांखे ॿुधायो। हाणे पहिरियों टेंस सुञाणो त कहिड़ो आहे, मां सबक़ु पढ़ां थो, उहो हिते थो ॾिनल आहे। हाणे थो इन जी निशानी मञिया, तव्हां कंफर्म थी वञो त हे प्रेजेंट इंडेफिनिट टेंस जो जुमिलो आहे। हाणे जेकॾहिं इंडेफिनिट जो जुमिलो आहे त असांखे इंग्लिश में इन जी हेल्पिंग वर्ब बि ख़बर आहे, डू डज़, पर हाणे हे जुमिलो ॾिसो पॉज़िटिव में आहे, कोई सवाल न आहे, कोई इनकार न आहे, पॉज़िटिव में आहे। जेकॾहिं जुमिलो पॉज़िटिव में आहे त उहो असां हे पॉज़िटिव वारी स्ट्रक्चर इन खे फॉलो कंदासीं। सभ खां पहिरियों छा रखंदासीं इंग्लिश में, सब्जेक्ट। हाणे जुमिले में सब्जेक्ट कहिड़ो आहे, सब्जेक्ट आहे मां, यानी आई, उहो हिते रखंदव आई, उहो हे सब्जेक्ट आहे। ठीकु आहे। हाणे पोइ छा रखूंसि, पोइ एक्शन वर्ब। इन जुमिले में एक्शन वर्ब कहिड़ो आहे, पढ़ां थो, पढ़ां। हाणे पढ़ण जी इंग्लिश छा आहे, आई रीड। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं हिते सब्जेक्ट जी जॻह ते हुजे ही, शी, इट या सिंगुलर नाउन, त हुते रीड सां असां एस या ES हणूं आहे। पर जेकॾहिं आई, वी, यू, दे आहे, त हिते जेको आहे इन सां एक्शन वर्ब सां गॾु कुझु बि न लॻंदो, सिंपली फर्स्ट फॉर्म ऑफ एक्शन वर्ब रखी वेंदी। यादि रखे छॾियो, इन प्रेजेंट इंडेफिनिट टेंस में फर्स्ट फॉर्म ऑफ एक्शन वर्ब इस्तेमालु कई वेंदी आहे। ठीकु आहे। हाणे हेल्पिंग वर्ब सां गॾु तव्हांखे जेको आहे इहो बि नोट कराए छॾां, इन में जेको आहे एक्शन वर्ब जी फर्स्ट फॉर्म ऑफ एक्शन वर्ब इन में जेको आहे यूज़ थींदी आहे। ठीकु आहे।
एक्शन वर्ब जी फर्स्ट फॉर्म। अच्छा हाणे ॿियो असां एक्शन वर्ब रखे छॾियोसीं। हाणे छा रखूं ऑब्जेक्ट। ऑब्जेक्ट छा आहे सबक। ऑब्जेक्ट छा आहे सबक। आई रीड अ लेसन या सिर्फ़ु लेसन बि तव्हां लिखी सघो था। इहे तव्हांजो कन्वर्ट थी वियो जुमिलो। इन तरीक़े सां ई जुमिला कन्वर्ट थींदा आहिनि। हाणे ॿियो जुमिलो असां खणूं था हू ख़त लिखे थी। हाणे हिन में सभ खां पहिरियों सुञाणींदो टेंस कहिड़ो आहे। उहो थी लॻल अथसि। हे थी लॻल अथसि माना यू मस्ट हैव टू बी 100% श्योर अबाउट इट दैट दिस सेंटेंस बिलोंग्स टू प्रेजेंट इंडेफिनिट टेंस और प्रेजेंट सिंपल टेंस। नाउ द सेकंड स्टेप you know the helping verbs of this tense do and does, but as the sentence is in positive form, then what you will have to do, you will not have to put down the helping verb here, just you will have to put down first of all subject, and subject is who yani he. After that you will have to put down action verb, and action verb in this sentence is likhe, and we know likhe ke asa English में छा लिखंदा आहियूं he राइट लिखंदा आहिनि। हाणे हिते तव्हां क़ाबिल गौर ॻाल्हि आहे हिते ही आहे। ॾिसो सब्जेक्ट जी जॻह ते ही हुजे त हिते हेल्पिंग वर्ब हुजे त डज़ लॻंदो। जेकॾहिं हेल्पिंग वर्ब न हुजे त पोइ असां एक्शन वर्ब सां गॾु हाणे हे ॾिसो असल में बेसिकली इन जो प्रेजेंट इंडेफिनिट टेंस जी जेका निशानी आहे उहा डू आहे सिर्फ़ु। उहो हे जेको ई एस पोयों ॾिनल अथसि न ई एस, इहो इन्हनि जे करे जेको आहे इन खे ई एस लॻल आहे। हाणे ई एस छो लॻल आहे छो त पॉज़िटिव में हेल्पिंग वर्ब आहे कोन। सिंपली जेकॾहिं फर्स्ट फॉर्म रखंदासीं असां टेंस सुञाणे ई न सघंदासीं। ठीकु आहे। ही शी इट जॾहिं हूंदा त पोइ इन्हनि सां छा कंदासीं उहो ई एस खणी ईंदासीं या ई एस हणंदासीं या एस हणंदासीं। हाणे हिते ॾिसो ऑलरेडी आख़िर में ई लॻल आहे इन वर्ड सां, हिते सिर्फ़ु छा लॻंदासीं एस लॻंदासीं। उहो ही जे करे सब्जेक्ट जी जॻह ते ही आहे। ही राइट्स। आफ्टर दैट व्हाट वी विल हैव टू पुट डाउन ऑब्जेक्ट इन द लास्ट, एंड ऑब्जेक्ट इन द सेंटेंस इज लेटर। ही राइट्स अ लेटर एंड द सेंटेंस इज कन्वर्टेड। हाणे जुमिलो कन्वर्ट थी वियो। हाणे इन जुमिले खे जेकॾहिं साॻी जुमिले खे तव्हां इन खे पॉज़िटिव खे नेगेटिव में कन्वर्ट कंदो सभ खां पहिरियों छा रखंदो सब्जेक्ट आई, पोइ रखंदो हेल्पिंग वर्ब। हाणे आई सां हेल्पिंग वर्ब कहिड़ो लॻंदो डू, आई डू। पोइ छा रखंदोसि ओ हे नॉट, आई डू। हाणे इन खे कन्वर्ट कयूं था नॉट। हाणे एक्शन वर्ब साॻियो रहंदो रीड, आई डू नॉट रीड। आख़िर में ऑब्जेक्ट लेसन, आई डू नॉट रीड अ लेसन। हाणे इंटेरोगेटिव में कन्वर्ट कंदोसि त हेल्पिंग वर्ब सभ खां पहिरियों आई सां कहिड़ो डू। हाणे त थींदो डू आई रीड अ लेसन। हाणे इंटेरोगेटिव नेगेटिव में इन साॻे खे कन्वर्ट कंदो सभ खां पहिरियों हेल्पिंग वर्ब डू, पोइ सब्जेक्ट आई नॉट, एक्शन वर्ब रीड, आख़िर में ऑब्जेक्ट अ लेसन, आख़िर में क्वेश्चन मार्क हणंदोसि। तव्हां होपफुली तव्हांखे हे टेंस समझ में अची वियो हूंदो। कोई इशू कोन्हे। जेकॾहिं प्रॉब्लम हुजे तव्हां मूंखां क्वेश्चन कयो, पर लेकिन कोशिशि कंदा कयो हरूभरू जो क्वेश्चन बि न कंदा कयो। हा तव्हांखे कंफर्मेशन न हुजे, समझ नथी अचे, असां तव्हांजे लाइ अवेलेबल आहियूं। तव्हां असांखो क्वेश्चन करे सघो था। ठीकु आहे। उमेदु आहे तव्हांखे हे टेंस समझ अची वियो हूंदो। इन खे भले अॼु तव्हां सम्झी आयो त ठीकु आहे, अदरवाइज़ अगरि न सम्झाओ त मूंखे टेक्स्ट करियो। भले इन खे सुबुह बि खणी हलाईंदासीं, कोई इशू न आहे, छो त हे तव्हांजी बुनियादु आहे। यादि रखे छॾो जेका इंग्लिश ग्रामर जी बुनियादु आहे मां तव्हांखे ॿुधाए छॾियां उहा केतिरे ताईं आहे। पार्ट्स ऑफ स्पीच, फॉर्म्स, काइंड्स, टाइप्स ऑफ सेंटेंसिस, उन खां पोइ टेंसिस, उन खां पोइ एक्टिव वॉइस, पैसिव वॉइस, उन खां पोइ नरेशन, एज सून एज रिमूव टू बी आहे। एतिरे ताईं इंग्लिश ग्रामर जी जेका आहे उहा बुनियादु आहे। इहे शयूं तव्हांखे सही अचियूं न पोइ तव्हांजे मथां जीअं तव्हांखे उन ॾींहुं मां ॿुधायो त बुनियादु सही वेठल आहे, पोइ भले सिंगल स्टोरी ठाहियो, डबल ठाहियो, ट्रिपल स्टोरी बिल्डिंग ठाहियो, बुनियादु सही आहे, तव्हांखे फ़िक्र ई न हूंदो मथे तव्हां जेतिरी ठाहियो। इहे बुनियादी शयूं जेकॾहिं तव्हांखे सम्झ सही अची वियूं, अॻिते वारी इंग्लिश तव्हां बिल्कुलु ज़बरदस्त तरीक़े सां सिखी वेंदो। हे बुनियादी में किथे धकु खाधो त पोइ अॻिते तव्हांजे लाइ मसइलो थींदो। ठीकु आहे। हे अॼु सम्झ अची वियो आहे त ठीकु आहे, जेकॾहिं न त मूंखे भले ॿुधाइजो, न सुबुह बि इहो साॻियो ई वरी इन खे प्रैक्टिस कंदासीं खणी, कोई मसइलो कोन्हे। हे शइ सही सम्झो, अॻिते असां कंप्लीट कोर्स कंप्लीट कराइण असांजो कमु आहे, तव्हां सिर्फ़ु सम्झो इन खे। ठीकु आहे। वॾी महिरबानी।